शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल केस में अहम अख़बर आई। क़त्ल केस जे मुख्य जवाबदारनि खे पनाह ॾींदड़ ऐं सहूलतकारी कंदड़ बाअसर पाथारीदार बशीर जामाणी महर गिरफ़्तार। एसएसपी सखर जी निगरानी में सांगी ऐं अलिफ कचे वारे इलाइक़े में शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि ऐं सहूलतकारनि जी गिरफ़्तारीअ लाइ ऑपरेशन दौरान पुलिस खे अहम कामयाबी। शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल जी मनसूबाबंदी, सहूलतकारी तोड़े कातिलनि खे पनाह ऐं हथियार ॾियण वारे ॾोह में मुलविस पाथारीदार बशीर जामाणी महर खे गिरफ़्तार कयो वियो। एसएसपी सखर इरफान समो चयो आहे त पुलिस ऑपरेशन ऐं घेराव सबबि कातिल फरार थी सांगे जे कचे में पाथारीदार वटि रहियल हुआ। पाथारीदार बशीर जामाणी महर जे गिरफ़्तारी कातिलनि ताईं पहुचण में मददगार साबित थींदी। गिरफ़्तार पाथारीदार खां पुछा ॻाछा कई पई वञे। पुलिस ज़रियनि मूजिबि बशीर महर शहीद जान मोहम्मद महर जे मुख्य कातिल शेरू महर जो मासात आहे। पीटीआई चेयरमैन जी अटक जेल खां अडियाला जेल रावलपिंडी मुंतकिली। रावलपिंडी पुलिस सख्त सिक्योरिटी में पीटीआई चेयरमैन खे अटक खां अडियाला जेल पहुचाए छॾियो। इस्लामाबाद खे ॿीहर फाल करण में नाकाम। पाबंदी मढ़ियल दहशतगर्द तंज़ीम टीटीपी जा अफगानिस्तान में धाक मौजूद आहिनि। पाकिस्तान सरहद पार हमला रोकण लाइ क़दम खंया आहिनि। अफगान सरज़मीन ॿियनि मुल्कनि ख़िलाफ़ इस्तेमाल थियण खां रोकण अफगान हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। तुर्क टीवी खे ॾिनल इंटरव्यू में निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ चयो आहे त जल्द आम चूंडूं कराइण वारा आहियूं। चूंडुनि जे अमल में कंहिं बि ग्रुप जी हिमायत या मुखालफ़त न कंदासीं। समूरो अमल शफ़ाफ़ हूंदो। सिविलियन इदारनि जी सुठी कारकर्दगी न हुअण बदकिस्मती आहे। नवाज शरीफ जी गिरफ़्तारी बाबति बयान ते अॻूणो घरू वज़ीर राना सनाउल्ला ऐं निगरान घरू वज़ीर सरफराज़ भुट्टी आमो साम्हूं। राना सनाउल्ला चयो आहे त सरफराज़ भुट्टी बयान ॾियण खां पहिरीं शेख रशीद जो अंजाम ॾिसी वठे। नवाज शरीफ ख़िलाफ़ साज़िश जो अंजाम मुल्क ऐं क़ौम भोगे रही आहे। नवाज शरीफ 21 अक्टूबर ते एयरपोर्ट तां केॾांहुं वेंदो, उन जो फ़ैसिलो सरफराज़ भुट्टी न पर अवाम कंदो। निगरान घरू वज़ीर सरफराज़ भुट्टी नवाज शरीफ बाबति बयान जी वज़ाहत कंदे चयो आहे त निगरान हुकूमत जी का बि सियासी एजेंडा न आहे। नवाज शरीफ बाबति बयान खे बि सियासी रंग ॾिनो वियो। नवाज शरीफ सां ॾे वापसी ते कानून मूजिबि सलूक कयो वेंदो। NICVT ते माफिया जो राज क़ाइम। 1.5 साल अॻु रिटायर्ड थियल डॉक्टर नदीम कमर अञा ताईं उहिदो न छॾियो। नए एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर जी मुक़ररी लाइ 7 महीना अॻु उमाणियल समरी जी वॾे वज़ीर अञा ताईं मंज़ूरी न ॾिनी। डॉक्टर नदीम कमर इदारे जा अहम उहिदा मनपसंद माण्हुनि हवाले करे छॾिया। बलूचिस्तान जो डोमिसाइल रखंदड़ डॉक्टर सुहेल खान खे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर मुक़रर करे छॾियो। 17 ग्रेड में गैर कानूनी भर्ती थियल मैनेजर मेडिकल सर्विस मूसा मेमुण खे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर SIVT ऐं HR हेड जी चार्ज बि ॾेई छॾी। चीफ फाइनेंशियल ऑफिसर जे उहिदे ते भर्ती कयल फैसल अब्दुल सत्तार महवार 28 लाख रुपया पघार हासिल करण लॻो। सिंध हाई कोर्ट जो हुकुम तहत 1.5 साल गुज़रण बावजूद NICVT ऐं SICVD में अलॻि अलॻि एडमिनिस्ट्रेटर ऐं मैनेजर मुक़रर न थिया। सिलेक्ट कमेटी बि डॉक्टर नदीम कमर खे नाअहल करार ॾेई चुकी। साइफर केस में गिरफ़्तार PTI चेयरमैन ऐं शाह महमूद कुरैशी जे जुडिशियल रिमांड में 10 अक्टूबर ताईं बाद पुलिस शाह महमूद कुरैशी खे हथकड़ियूं हणी जुडिशियल मजिस्ट्रेट जी अदालत में पेश कयो। शाह महमूद कुरैशी चयो आहे त बर्फ़ अञा नाहे ॻरी, बेगुनाहनि खे आज़ाद करणु घुर्जे।
इस्लामाबाद जे एहतसाब अदालत बुशरा बीबी जी ज़मानत में 12 अक्टूबर ताईं वाद करे छॾी। अदालत 190 मिलियन पाउंड स्कैंडल केस में बुशरा बीबी जी पेशी बाद आरजी ज़मानत में वाद कई। अदालत बुशरा बीबी के लाहौर वञण जी बि इजाज़त ॾेई छॾी। नाणे वारे अॻूणे वज़ीर इसहाक डार ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासन वारे केस खे ॿीहर खोलियो वियो। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत इसहाक डार खे 10 अक्टूबर ते तलब करे वरितो। एहतसाब अदालत जे जज मोहम्मद बशीर इसहाक डार खे नोटिस जारी कयो। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले बाद एहतसाब अदालत में रिफरेंस ते कार्रवाई जी शुरू थी। रानीपुर पिराणी हवेली में बेदर्दी सां क़तल कयल मासूम नीगरी फातिमा जे क़तल केस में गिरफ़्तार जवाबदार असद शाह जी घरवारी हिना शाह बि गिरफ़्तार। खैरपुर पुलिस हिना शाह खे हैदराबाद मां गिरफ़्तार करे विमेन पुलिस सेंटर खैरपुर मुंतक़िल कयो। केस में गिरफ़्तार असद शाह इम्तियाज़ मिरासी 9 ॾींहनि जे रिमांड ते सीटीटी हवाले। सिंध हाई कोर्ट पीर फयाज़ शाह जी ज़मानत में बात वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। ट्रायल कोर्ट सां राब्तो करण जी हिदायत। केटी न्यूज़ जी ख़बर ते एसएसपी खैरपुर जो एक्शन। एसएसपी समीउल्लाह सिमरो पीर फयाज़ शाह खे प्रोटोकॉल ॾींदड़ एसएचओ बचल काज़ी खे मुअतल कंदे लाइन हाज़िर करे छॾियो। एसएचओ बचल काज़ी बिना हथकड़ियुनि जे पीर फयाज़ शाह खे अदालत में पेश करण सां गॾु खेसि मोबाइल फोन जी सहूलियत बि मुहैया कई हुई। निगरान वफ़ाक़ी मुमलिकती वज़ीर नीलोफर बख्तियार फातिमा पड़ो जे तॾे ते पहुती। फातिमा जी अमर सां मुलाक़ात दौरान नीलोफर बख्तियार लुड़क लाड़े वेठी। औरतुनि जे हक़नि बाबति कमीशन जी चेयरपर्सन नीलोफर बख्तियार मक़तूला फातिमा जी अमर शबाना पड़ो ऐं कुटुंब सां मुलाक़ात करे हिन इंसाफ़ फ़राहम करण जी ख़ातिरी बि कराई। नवाब शाह भरिसां राइस मिल ते छापो, कणक जूं 2000 बोरियूं हथ करे वरितियूं। इंतिज़ामिया अनमोल राइस मिल ते छापो हणी कणक जूं बोरियूं हथ कयूं। ऐसी दौड़ मूजिबि ॻुझे इतिलाह ते छापो हणी कणक हथ कई वई आहे। कंहिंखे बि गैरकानूनी तौर ज़ख़ीरो करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। हैदराबाद में पघारूं न मिलण ते वासा मुलाज़िमनि जी कम छॾ हड़ताल। शहर में गंदो पाणी भीजी वियो। वासा मुलाज़िमनि चयो त 9 महीननि खां पघारूं नाहिनि मिलियूं। घरनि में फाका कशी आहे। निगरान वॾे वज़ीर 1 अरब 85 करोड़ रुपया जारी करण जी मंज़ूरी ॾिनी पर नाणो खातो रक़म जारी नथो करे। पघारूं न मिलियूं त कम न कंदासीं। सेवण में रेती बजरी खणंदड़ ट्रकुनि जे मालिकनि ऐं ड्राइवर्स जो इंडस हाईवे ते धरणो। टायरनि खे बाहियूं। ट्रक ड्राइवर्स ऐं मालिकनि रेती ऐं पथर सां भरियल गाॾियूं तहवील में वठण ते पुलिस ख़िलाफ़ एहतिजाज कयो। इंडस हाईवे बंदि थियण सबबि सेवण खां हैदराबाद ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। बिना जवाज़ कारवायूं बंदि करण जो मुतालबो।
टंडो अलयार भरिसां नारी खे नांग कखे विधो। अस्पताल में वैक्सीन न हुअण सबब तड़पी फोत। ॻोठ बोधो सोलंकी में अनीता भी मकबूल सोलंकी के घर अंदर नांग कखे विधो। वारिस नारी खे खणाए चंबड़ अस्पताल पहुता, जिथे वैक्सीन न हुजण सबब नारी खे सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल कयो वियो। नारी रस्ते में दम ॾेई छॾियो। क़ौमी टीम वर्ल्ड कप में कामयाबी लाइ पुरुमीद आहे। नसीम शाहबाज, हसन अली बेहतर ऑप्शन हो, को भी दबाव न आहे। बेहतर रांदि करण जी कोशिश कंदासीं। क़ौमी क्रिकेट टीम जे कप्तान बाबर आज़म चयो आहे त भारत ख़िलाफ़ अहमदाबाद में खेॾण लाइ पुरजोश आहियूं। रांदीगरनि खे मुकमिल एतमाद आहे। कामयाबी लाइ मैदान ते लहंदासीं। चंड जी उंधाही ऐं थधे इलाइक़े में लथल भारतीय मिशन चंद्रयान 3 जी ॿीहर कम करण जा इम्कान ख़त्म थियण लॻा। भारतीय साइंसदान चंड ते लैंडिंग कंदड़ मिशन चंद्रयान 3 खे ॿीहर फ़ाल करण में नाकाम। चंद्रयान जे ॿीहर चंड ते कम करण जा इम्कान तेज़ीअ सां ख़त्म थियण लॻा। भारत चंद्रयान 3 मिशन अगस्त जे आख़िर में चंड ते मोकिलियो हो।